नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चोथों भेरो वज़ीर आज़म थींदड़ अञा ताईं पंहिंजो मंशूर नाहे ॿुधाए सघियो। मां गारियुनि वारी सियासत ते न पर पंहिंजे मंशूर ते चूंड विड़ी रहियो आहियां। सरगोदा में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पुराणनि सियासतदाननि जे करे मुआशिरो विरहाइजी चुको आहे। हुकूमत में अची मुल्क खे तरक्की ॾियारींदासीं, नफ़रत जी सियासत खे हमेशह लाइ दफ़न कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जॾहिं बि शींहं जी हुकूमत आई आहे, अवाम जो रतु चूसियो वियो आहे। अवाम खे मुश्किल मां कढणु नौजवाननि जी ज़िम्मेवारी आहे। अवाम पंहिंजी क़िस्मत बदिलाइण लाइ तीर ते ठपो हणे। एक भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर पिया कयूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चोथों भेरो वज़ीर आज़म थींदड़ अञा ताईं पंहिंजो मंशूर नाहे ॿुधाए सघियो। मां गारियुनि वारी सियासत ते न पर पंहिंजे मंशूर ते चूंड विड़ी रहियो आहियां। सरगोदा में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पुराणनि सियासतदाननि जे करे मुआशिरो विराइजी चुको आहे। हुकूमत में अची मुल्क खे तरक्की ॾियारींदासीं, नफ़रती सियासत खे हमेशह लाइ दफ़न कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जॾहिं बि शींहं जी हुकूमत आई आहे, अवाम जो रतु चूसियो वियो आहे। अवाम खे मुश्किल मां कढणु नौजवाननि जी ज़िम्मेवारी आहे। अवाम पंहिंजी क़िस्मत बदिलाइण लाइ तीर ते ठपो हणे।